जी त अॼु अची वियासीं असां हिकिड़े फंक्शन में ऐं फंक्शन में ही गामू आसिफ़ पहोड़ गामू ॾाढो बहितरीनु परफॉर्म पियो करे ऐं परफॉर्मेंस जी इहा हद आहे जो गामू सां गॾु जेके छोकिरा आहिनि उहे बि नचनि पिया ऐं फस्ट क्लास क़िस्म जो इंजॉयमेंट आहे। ऐं हीअ आहे असांजी टीम जंहिंमें सोराब सूमरो आहे, मामा लालू आहे, सद्दाम राजपुरा, सानिया आहे ऐं सॼी संगत। बहितरीनु फंक्शन हली रहियो आहे। ऐं गामू जी वरी हिकिड़ी ॿी क्वालिटी इहा बि आहे त हू जेतिरो मज़ाया फ़नकार आहे ओतिरो सुठो आवाज़ु रखंदड़ बि आहे। ऐं हीअ जॾहिं बि कंहिं स्टेज ते इहो पंहिंजो परफॉर्मेंस ॾींदो आहे त माण्हू झूमी पवंदा आहिनि, नची पवंदा आहिनि ऐं एतिरो एंजॉय कंदा आहिनि जो माना ख़ुशीअ जी का हद कान रहंदी आहे। सो मूं चाहियो त गामू जी परफॉर्मेंस तव्हांजे बि नज़र कजे, तव्हांजे अखियुनि जे आॾो बि गुज़ारिजे। ऐं तव्हां हीअ ॾिसो था त केॾी संगत ख़ुशि आहे, नंढा ॿार ऐं सोराब सूमरो, मामा लालू, मां, सदाम, सभु झूमूं पिया, नचूं पिया, छाकाणि त जी जेके गामू जी परफॉर्मेंस आहे उहा ओवरऑल बहितरीनु आहे, बहितरीनु परफॉर्मेंस आहे। ऐं इन परफॉर्मेंस खे ॾिसण करे जॾहिं बि ॿाहिरि मुल्कनि खां ॿाहिरि वेंदो आहे गामू त इहो गानो परफॉर्म कंदो आहे त सच पुछो त हर माण्हू ख़ुशीअ मां झूमी ऐं नची पवंदो आहे। सो असांखे बि अॼु गामू अची वियो हथु, छाकाणि त गामू तक़रीबन रहंदो आहे कराची में ऐं इंटीरियर में, ॿहिराड़ी जी सिंध में घटि ईंदो आहे, सिंध जे ॿहिराड़ी इलाइक़नि में। त हीअ फंक्शन कुदरती असांजे ॿहिराड़ी जे इलाइक़े में हुयो। गुपचाणी आहे ज़िलो नवाबशाह, उन जे भरिसां उते परफॉर्मेंस जो मौक़ो मिलियो त मूं चयो त हीअ शइ वंड तव्हां सां कयां। ऐं बहितरीनु परफॉर्म कयो गामूअ ऐं बहितरीनु अंदाज़ सां माण्हुनि खे इंजॉय कराईं, माण्हुनि खे झूमाईं, माण्हुनि खे बाक़ाइदा नचण ते मजबूर कयईं। ऐं असां बि ख़ूब इंजॉय कयोसीं, ख़ूब इंजॉय कयोसीं, जेतिरो थी सघियो ख़ूब इंजॉय कयोसीं। सो तव्हां बि गामू जी परफॉर्मेंस खे ॾिसी करे ख़ूब इंजॉय कयो हूंदो। जी दोस्तो, हिन वक़्तु जेको आहे हीउ व्लॉग आहे ज़ुल्फकार बुर्दी, असांजो प्रीम प्यारो दोस्त ऐं माशाअल्लाह ज़बरदस्त आर्टिस्ट, असांजो उस्ताद बि आहे। ऐं हिन वक़्तु इहो व्लॉग आहे। सो प्लीज़ तव्हां हिन चैनल खे लाइक बि कयो, शेयर बि कयो, कमेंट्स बि कयो। ऐं हीउ व्लॉग ॾाढा ज़बरदस्त जेको आहे ज़ुल्फकार भाउ जेको आहे ठाहींदो आहे। हा साईं, तव्हांजी भित असांजी भित आहे पर मिली न सघिया। बहरहाल ॾाढो ज़बरदस्त आहे। ऐं हिते हिन वक़्तु जेको आहे जेकी बि अपडेट हूंदी आहे, जिते वेंदो आहे, जहिड़े शहर में, जहिड़े ॻोठ में, जिते वेंदो आहे ज़ुल्फकार भाउ तव्हांखे पंहिंजी अपडेट ॾींदो आहे। तव्हांजो गानो बहितरीनु लॻो। हा साईं, वॾियूं महिरबानियूं। हे सॼी संगत जो, सॼी सिंध जो, सॼे दोस्तनि जो, अवाम जूं, इहे हिन जूं मोहबतूं, हिननि जो प्यार आहे। लख थोरा जित हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। हेॾा वरी मना नबासी, मामा लालू, हे बि ॾिसो साईं, हे असांजा साईं बाक़ाइदे सीनियर उस्ताद, माना हे उस्ताद आहिनि। ख़ुदा अलाह हिननि खे हयाती ॾे, ज़िंदगी ॾे। हे असांजा उस्ताद आहिनि, असां हिननि जा शागिर्द आहियूं। हे हेड मास्टर आहिनि, माना वॾी ॻाल्हि आहे। ऐं माना हिननि जो सिखिया जो घर हे आहे। उस्ताद भली हुजे पंहिंजे जॻह ते, पर सिंधी ॻाल्हि कयो, शागिर्द हूंदा। उस्ताद वीचारो प्राइमरी मास्टर हुजे, असांजो प्राइमरी मास्टर रहंदो, पर जेको शागिर्द हूंदो आहे उहो इंजीनियर थी वेंदो आहे। हा साईं, कैप्टन आसिफ़ जी इलाही इज़त कई आहे पूरी दुनिया में। आसिफ़ जी कॉमेडी, मज़ाया जेकी वीडियोज़ आहिनि, जेको माण्हू पसंदि कंदा, असांखे ख़ुशी थींदी आहे। मीडिया अहिड़ो बहितरीनु स्टार आहे पूरी दुनिया ते छाया। मां बि कॾहिं थो चवां, जंहिं दोस्त खे जेकॾहिं को कॉन्फिडेंस आहे, का बि शइ आहे, तव्हांजो यूट्यूब चैनल आहे, तव्हांखे पंहिंजी मोबाइल आहे, इन ते तव्हां पंहिंजा व्लॉग बि ठाहे सघो था, यूट्यूब चैनल बि खोले सघो था, टिकटॉक बि ठाहे सघो था। ईअं न चओ त यार असांखे टीवीअ ते चांस न मिलंदो। हाणे तव्हांखे पंहिंजी मोबाइल तव्हांजे हथ में आहे, हिकिड़ो इहा ई टीवी आहे, हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे। इन प्लेटफॉर्म ते तव्हां पाण खे जेको आहे ज़ाहिर करे सघो था। वॾियूं महिरबानियूं।